अस्सलाम वालेकुम दोस्तों, बिन कासिम स्टेशन पिपरी वारे ते बीठा आहियूं। ॿारनि खे घुमाइण आहियां। सुठो मौसम आहे, सुठी हवा आहे, ॿारनि जो सुठो मज़ो थिए थो। हेॾे ॾिसो मल्हार अनमोल। छा बाबा? हा रेल इहा रेल जो इंतज़ारु आहे। ॿार ॾिसंदा सालार अनम होॾां अनाया बि मस्तियूं कंदी थी हिते। हा बाबा हले। जी बाबा जी, जी बाबा जी। हा हेॾा ईंदी पोइ ॾिसूं था। रेल जो इंतज़ारु आहे, ॿारनि खे ॾेखारिजे। ऐं सुठी हवा हले थी पई, तव्हां आवाज़ ॿुधंदा हूंदव। बाबा हले तो हेलो घणे में वती अथई? 150 में? हा भली अथई ॾाढी। तूं वती आहे? वठ न। हा हा हलो ठीकु। पंहिंजी ख़र्चीअ मां वठ न, गॾु करे भांडारे में गॾु कर न पैसा। हिन जी ॾिस केॾी भली आहे गुॾी। हा VIP हेड़ी अनाया जी बि थी, अनमोल जी बि थी, अनाया हिन जी बि थी, अनम जी। दोस्तों ॿारनि खे टाइम ॾिनो। हाणे इलेक्शन जी सीज़न, इलेक्शन जो कमु हली रहियो आहे। दोस्त खे सपोर्ट करण जे लाइ उनजो थोरो घणो कमु करिणो आहे। ॿारनि खे बि टाइम ॾिनो। तो ये है पिपरी ऐं हिते तमामु घणा पंहिंजा सिंधी ॿार कारोबार करनि था। ऐं हेॾां ही जेको आहे राणीपुर जो ॻाल्हाए कुझु सादिक भट्टी, हे बि राणीपुर जो आहे, कुंभन जो आहे। ऐं हेॾां ही सैलून बि जेको आहे सो लांगाव आहे, अर्ज़ी भुटे जो आहे। ऐं हेॾां ही मां तव्हांखे ॾेखारियां जेको दुकानु मसाले जो आहे, इहो बि जेको आहे सो लाड़काणे जो आहे। टोटली दुकान पंहिंजा हिते माण्हू कमु कनि था। संगत वटि पहुची वियो आहियां। हे संगत इंतज़ारु करे थी पई ऐं इलेक्शन जी सीज़न हली रही आहे, वर्क हले थी पई। सो हिते पिपरीअ में मौजूदु आहियां। हे पिपरीअ जूं मार्केटूं ॾिसो, रश माण्हू। हे तव्हांखे मार्केट भरियल नज़र ईंदी। बशीर ख़ासकेली, बशीर ख़ासकेली, साईं ज़ुबैर नूनारी साहब, गुलाम अल्लाह बुगियो साहब, अब्दुल्ला साईं पंवर साहब, मंज़ूर सोलंकी साहब, हे सभु दोस्त पंहिंजा। घणे में कुल्फी अथई? 50 रुपये में कुल्फी अथई। हल 10 रुपये में 2 ॼणा ख़ुशि, 3 ॼणा साईं 15 रुपये में ख़ुशि। अमो ना दोस्तनि खे तारफ़ त कराए पंहिंजो। किथां जो आहे, कीअं आहे, छा कंदो? हा रते तेरे जो आहे न। हा सही आहे। हिते छा कंदो? बंगुल तेरो, रते तेरो। हा सही आहे, ज़बरदस्त ज़बरदस्त। ॿियो ख़ैर आहे न? सोट शबीर फुलजी स्टेशन जो ऐं दादू ज़िले जो आहे। हिते पंहिंजो कारोबार करे थो। साईं जो बि तव्हांखे दुकान विज़िट करायूं था, तमामु बहितरीनु। ऐं सोट केतिरो महीना थी विया, साल थी विया दुकान खे? न साईं मूंखे तक़रीबन 8 महीना थी विया। 8 महीना थी विया। कीअं थो हले कमु? शुक्र अल्लाह जो, फर्स्ट क्लास, सुठी रोज़ी आहे। रिटायरमेंट थियण खां पोइ इहो आहे, बजाए जो माण्हू फारिग थी विए घर में, बसि रोज़ी सुठी आहे, पंहिंजो ख़र्च बि घर जो हले थो। शुक्र अल्लाह जो, फर्स्ट क्लास, तमामु सुठो थो हले। दुकान विज़िट कराइजे तव्हांजो? हा हा बिल्कुलु। दोस्तो अचो, दुकान ॾिसूं था दोस्त सोट जो। हा दोस्तो ही दुकान आहे। हा मां सोट चवंदो आहियां, सोट शबीर फुलजी स्टेशन जो। अस्सलाम वालेकुम। क्या है खैरियत? तबियत सही आहे साईं? मज़े में साईं मुंहिंजा। ही डाउनलोडिंग जो बि कमु कंदो आहे, ही हिनजो पढ़ंदो आहे ऐं शाम जो वरी डाउनलोडिंग कंदो आहे। हिते हिन मार्केट में दुकान जे आॾो ई, पंहिंजे दुकान जे आॾो हे मार्केट तव्हां ॾिसी सघो था त केतिरी रश आहे, केतिरा दुकान आहिनि। ऐं हिते माना पाण हर कोई कारोबार करे थो। हीअ जेको 8 महीननि में कारोबार सोट शाहनवाज़ स्टार्ट कयो आहे, उहो मां तव्हांखे ॾेखारियां। ही ॿारनि जूं ड्रेसियूं थोरे पैमाने ते, हल्के पैमाने ते इन्वेस्ट कई अथई। ऐं हे रखिया ड्रेसियूं वग़ैरह रखियूं अथई, कपिड़ा वग़ैरह तव्हां ॾिसो था हैंगर में टंगियल आहिनि। उन खां अलावा
जेको लेडीज़ जो परफ्यूम वग़ैरह या ब्लीच वग़ैरह शैम्पू पाउडर वग़ैरह उहो ई सामान रखियो अथई ऐं हेॾां बि कपिड़ा अथसि। सो नंढड़ो दुकानु आहे पर डेकोरेशन हिन जी आहे तमामु सुठी थियल आहे। हीअ पंहिंजी महिनत में लॻा पिया। रिटायरमेंट खां पोइ स्टील मिल में सोट कमु कंदो हुयो, है न सोट? स्टील मिल में। स्टील मिल में ऐं हाणे बसि जेको आहे हीउ रोज़गार आहे। सही आहे न कमु? न न शुक्र अलाह जो। हिकिड़ो त ही रोज़ी बि आहे, ॿियो हिकिड़ो नंढो मुंहिंजो जेको वॾो पुटु आहे उहो माशाल्लाह आशा स्टील में बि आहे। ख़ुदि उतां पर घर माशाल्लाह सुठो। शाम जो हिते बि टाइम ॾिए थो? शाम जो हिते बि टाइम ॾिए थो। सही। 5 बजे उतां हिनजी मोकल थी वेंदी आहे। 5 खां पोइ डायरेक्ट ॿाहिरि हिते दुकान ते ईंदो आहे। सुबुह जो मां 10 बजे ताईं मां टाइम ॾींदो आहियां। शाम जो 5 बजे अचनि था। वरी नंढड़ो आहे उहो वरी कंप्यूटर अची वेंदो आहे, पंहिंजो डाउनलोड टाइम पास रुलण खां बि बची ॾींदा ऐं माशाल्लाह पंहिंजी रोज़ी सां तमामु सुठो आहे। सही आहे, ज़बरदस्त। साईं हीअ आहे असांजो भुट्टो साहिबु ऐं हिन जो बि माशाल्लाह तव्हां होलसेल जो आहे, रेज़की बि हलाईंदो आहे ऐं तव्हां शयूं ॾिसो तमामु ज़बरदस्त आहे। ऐं न मां जो तमामु ज़बरदस्त आहे। किराए ते त वेठो आहे पर दुकान त तुंहिंजो VIP आहे न। पंहिंजो कारोबार करींदो, सुकून सां वेठो आहे, कोई टेंशन न, उहा ई ॻाल्हि आहे। ऐं हुनजो गॾोगॾु हेल्पर भाउ ई अथसि पर ॿई गॾु कमु कंदा आहिनि। हीअ दुकानु आहे भाऊ जो ऐं तमामु बहितरीनु तरीक़े सां हिते सजाई वेठो आहे, पंहिंजो कारोबार करे थो। हीअ पिपरी शाहनवाज़ ॻोठ कराची।